ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 7/8/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार अविनाशी ज्ञान रतन धारण करे हाणे तव्हांखे फ़क़ीर खां अमीर थियणो। अविनाशी ज्ञान रतन धारण करे हाणे तव्हांखे फ़क़ीर खां अमीर थियणो आहे। तव्हां आत्मा आहियो रूप सां। प्रश्न: कहिड़ी शुभ भावना रखी पुरुषार्थ में सदा तत्पर रहणो आहे? उत्तर आहे सदा इहे ई शुभ भावना रखणी आहे कि असां आत्मा आहियूं, सतो प्रधान हुयासीं। असां ई बाप सां शक्ति जो वरसो वरितो हुयो, हाणे वरी खां वठूं था। इन शुभ भावना सां पुरुषार्थ करे सतो प्रधान थियणो। ईअं न सोचणो आहे कि सभु सतो प्रधान थोरी ठहींदा। न, यात्री यात्रा में रहण जो पुरुषार्थ कंदा रहो। सर्विस सां ताक़त वठणी। गीता हिन पाप जी दुनिया सां। ओम शांति। ये पढ़ाई हर हिकु ॻाल्हि आहे। हर हिकु ॻाल्हि सम्झण जी आहे। ॿियो जो सत्संग आदि आहिनि उहे सभु भक्ति जा आहिनि। भक्ति कंदे कंदे बेगर ठही विया। उहे बेगर्स फ़क़ीर आहिनि। ऐं तव्हां ॿिया क़िस्म जा बेगर्स आहियो। तव्हां अमीर आहियो, हाणे फ़क़ीर ठहिया आहियो। इहे कंहिंखे बि पतो न आहे कि असां अमीर हुयासीं। तव्हां ब्रह्मण ॼाणंदा आहियो, असां विश्व जा मालिक अमीर हुयासीं। अमीर चंद खां फ़क़ीर चंद ठहिया आहियूं। हाणे इहे पढ़ाई आहे न, जंहिंखे सुठी रीति पढ़णो आहे, धारण करिणो आहे ऐं धारण कराइण जी कोशिश करणी आहे। अविनाशी ज्ञान रतन धारण करणा आहिनि। आत्मा रूप पसंदि आहे न, आत्मा ई धारण कंदी आहे। शरीर त विनाशी आहे न। कम जी जो चीज़ न हूंदी आहे उनखे जलाइबो आहे। शरीर बि कम जो न रहंदो आहे त उनखे आग में जलाईंदा आहियूं। आत्मा खे त न जलाईंदा आहियूं न। असां आत्मा ई आहियूं जंहिंसां रावण राज्य थियो। असां आत्मा ई आहियूं जंहिंसां रावण राज्य जॾहिं खां रावण राज्य थियो आहे त मनुष्य देह अभिमान में अची वियो। असल में असां सभु आत्मा ई आहियूं। मां शरीर आहियां इहे पको थी वेंदो आहे। आत्मा त अमर आहे न। अमरनाथ बाप अची करे आत्माउनि खे अमर ठाहींदा आहिनि। हुते त पंहिंजे समय ते पंहिंजी मर्ज़ी सां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि। शिव जी आत्मा मालिक आहे। जॾहिं चाहे शरीर छॾो। हुते शरीर जी आयु वॾी हूंदी आहे। सर्प जो मिसाल आहे न। सर्प जो मिसाल आहे कि सर्प पंहिंजी पुराणी खल छॾंदो न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो इहे तव्हांजे ॾाढे जन्मनि जे अंत जो जनम जी पुराणी खाल आहे। 84 जन्म पूरा थी विया आहिनि। कोई जा 60-70 जन्म बि आहिनि, कोई जा 50 बि आहिनि। त्रेता में ज़रूरु आयु कुझु न कुझु कम थींदी आहे। सतयुग में फुल 150 आयु हूंदी आहे। हाणे पुरुषार्थ करिणो आहे कि असां पहिरियों सतयुग में अचूं। हुते ताक़त रहंदी आहे त अकाले मृत्यु न थींदी आहे। किथे? सतयुग में ताक़त कम थींदी आहे त आयु कम थींदी आहे। जॾहिं जीअं बाप सर्वशक्तिवान आहे, तव्हांजी आत्मा खे बि सर्वशक्तिवान ठाहींदा आहिनि। हिकु त पवित्र ठहिणो आहे, ॿियो बाबा जी यादि में रहणो आहे। तॾहिं शक्ति मिलंदी आहे। बाप सां शक्ति जो वरसो वठणो आहे न। पाप आत्मा त शक्ति वठी न सघे।
पुण्य आत्मा ठहींदा आहिनि त शक्ति मिलंदी आहे। पुण्य आत्मा ठहींदा आहिनि त शक्ति मिलंदी आहे। ये ख्याल करो। असांजी आत्मा सतोप्रधान हुई। हमेशा शुभ भावना रखणी खपे। ईअं न कि सभु थोरी सतो प्रधान थींदा, कोई त सतो बि हूंदा न पंहिंजे खे सम्झणो खपे। असां पहिरियों सतो प्रधान हुयासीं। निश्चय सां ई सतो प्रधान ठहींदा, है न? निश्चय सां ई सतो प्रधान ठहींदा। ये ख्याल करो कि असांजी आत्मा सतो प्रधान हुई, है न? शुभ भावना रखणी खपे, पंहिंजे लाइ हमेशा शुभ भावना रखणी खपे। ईअं न कि सभु थोरी सतो प्रधान ठहींदा, कोई त सतो बि हूंदा। न पंहिंजे खे सम्झणो खपे पहिरियों मां सतो प्रधान हुयमि, निश्चय सां ई सतो प्रधान ठहींदो। ईअं न कि असां कीअं सतो प्रधान ठही सघंदासीं, पोइ खिसकी वेंदो। याद जी यात्रा न रहंदी, जेतिरो थी सघे पुरुषार्थ करिणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झी सतो प्रधान ठहिणो आहे। हिन समय सभु मनुष्य मात्र तमो प्रधान आहिनि। तव्हांजी आत्मा बि तमो प्रधान आहे। आत्मा खे हाणे सतो प्रधान ठाहिणो आहे बाप जी यादि सां। साथ साथ सर्विस बि कंदा हो त ताक़त मिलंदी। सम्झो कोई सेंटर खोलंदा आहिनि त ॾाढनि जी आशीर्वाद उन्हनि जे सिर ते ईंदी आहे। मनुष्य धर्मशाला ठाहींदा आहिनि कि कोई अचे विश्राम पाए, आत्मा ख़ुशि थींदी आहे न। रहण वारे खे आराम मिलंदो आहे त उन्हनि जो आशीर्वाद, रहण वारनि खे आराम मिलंदो आहे त उन्हनि जो आशीर्वाद उन्हनि खे मिलंदो आहे। जेको ठाहींदो आहे न उनखे मिलंदो आहे। पोइ परिणाम छा थींदो आहे, ॿिए जन्म में उहो सुखी रहंदो आहे। मकान सुठो मिलंदो, मकान जो सुख मिलंदो। ईअं न कि सभु कॾहिं बीमार न थींदा, सिर्फ़ु मकान सुठो मिलंदो। हॉस्पिटल खोली हूंदी त तंदुरुस्ती सुठी रहंदी। यूनिवर्सिटी खोली हूंदी त पढ़ाई सुठी रहंदी। स्वर्ग में त इहा हॉस्पिटल आदि हूंदी ई न आहे। हिते तव्हां पुरुषार्थ सां 21 जन्म जे लाइ प्रारब्ध ठाहींदा आहियो। बाक़ी उते हॉस्पिटल, कोर्ट, पुलिस आदि कुझु न हूंदो। हाणे तव्हां हलंदा आहियो सुखधाम में, उते वज़ीर बि न हूंदो आहे। ऊचते ऊच ख़ुदि महाराजा महारानी वो वज़ीर जी राय थोरी वठंदा। राय तॾहिं मिलंदी आहे जॾहिं बेअक़ल ठहींदा आहिनि। हा, जॾहिं विकारनि में किरंदा आहिनि, जॾहिं सम्झ घटि थींदी आहे, तॾहिं वज़ीर आदि रखंदा आहियूं राय जे लाइ। रावण राज्य में बिल्कुलु ई बेअक़ल तुच्छ बुद्धि ठही वेंदा आहिनि। हिन करे विनाश जो रास्तो ढूंढंदा रहंदा। विनाश जो रास्तो ढूंढंदा रहंदा। बाबा चवनि था, ख़ुदि सम्झंदा आहिनि असां विश्व खे ॾाढो ऊच ठाहींदा आहियूं, परंतु इहे ॿियो ई हेठि किरंदा वेंदा आहिनि कि असां इहे सभु ठाहियूं था, असां वटि मिसाइल सां असां चांद ते वेंदा आहियूं, असां इहे न, असां हेठि किरंदा वेंदा आहियूं। हाणे विनाश साम्हूं बीठो आहे, तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांखे घर वञिणो आहे। असां भारत जी शेवा करे दैवी राज जी स्थापना कंदा आहियूं, पोइ असां राज्य कंदासीं। ॻायल बि आहे, फॉलो फादर, फादर शोज़ सन, सन शोज़ फादर।
ॿार ॼाणंदा आहिनि हिन समय श्री बाबा ब्रह्मा जे तन में अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। सम्झाइणो बि ईअं आहे, असां ब्रह्मा खे भॻवान व देवता आदि न मञंदा आहियूं। ये त पते तो या न, बाबा पतित शरीर में प्रवेश कयईं। झाड़ में ॾिसो मथे चोटी ते में बीठा आहिनि। पतित आहिनि पोइ हेठि पावन ठाहिण जे लाइ तपस्या करनि था, पोइ देवता ठाहींदा। तपस्या करण वारा ब्राह्मण आहिनि। तव्हां ब्रह्म कुमार कुमारियूं सभु राजयोग सिखो थी न। केतिरो क्लियर आहे, हिन में योग ॾाढो सुठो खपे, है न। यादि में न रहंदव त मुरली में बि ताक़त न रहंदी। ताक़त मिलंदी आहे शिव बाबा जी यादि में। यादि सां ई सतो प्रधान ठहींदव, न त सजायूं खाई करे पोइ कम पद पाईंदव। मूल ॻाल्हि आहे ही बाप जी यादि, जंहिंखे ही भारत जो प्राचीन योग चइबो आहे। नॉलेज जो कंहिंखे पतो न आहे। अॻियां जा ऋषि मुनि चईंदा हुया रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे असां न ॼाणंदा आहियूं, न। तव्हां बि अॻियां कुझु न ॼाणंदा हुयो। हिन 5 विकारनि ही तव्हांखे बिल्कुलु वर्थ नॉट अ पेनी ठातो आहे। हाणे ही पुराणी दुनिया जली करे बिल्कुलु ख़तमु थी वञणी आहे, जली करे हिकदमि ख़तमु थी वञे। कुछ भी रहण जो न आहे। तव्हां सिर्फ़ु नंबरवार पुरुषार्थ अनुसार भारत खे स्वर्ग ठाहिण जी तन मन धन सां सेवा कंदा आहियो। प्रदर्शनी में तव्हांखां पुछंदा आहिनि त चओ असां ॿी के पंहिंजे ई तन मन धन सां श्रीमत ते सेवा करे राम राज्य जी स्थापना था करूं। गांधी जी त ईअं न चईंदा हुया कि श्रीमत ते असां राम राज्य स्थापना कंदा आहियूं। हिते त इन में श्री 108 बाप गांधी जी ईअं न चईंदा हुया कि असां श्रीमत ते राम राज्य जी स्थापना करूं था। हिते त हिन में श्री 108 बाप वेठा आहिनि। 108 जी माला बि ठाहींदा आहिनि। माला त वॾी ठहींदी आहे, उन में 108 सुठी महिनत कंदा आहिनि। नंबरवार त ॾाढा आहिनि जो सुठी महिनत कंदा। रुद्र यज्ञ हूंदो त सालिग्रामनि जी पूजा थींदी आहे। ज़रूरु कुझु सर्विस कई आहे तॾहिं त पूज्य ठहिया आहिनि। तॾहिं त पूजा थींदी आहे। तव्हां ब्राह्मण रूहानी सेवाधारी आहियो। सभिनि जी आत्माउनि खे जगाइण वारा आहियो। मां आत्मा ये भोजन सां देह अभिमान अची वेंदो। सम्झंदा आहिनि मां फलानो आहियां। कंहिंखे बि पतो थोरी आहे मां आत्मा आहियां। फलानो नाम त हिन शरीर जो आहे। असां आत्मा किथां खां आयासीं ये जरा बि कंहिंखे पतो न आहे। हिते पाठ वॼाईंदे शरीर जो भान पको थी वियो। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार हाणे ग़फ़लत छॾो। माया ॾाढी ज़बरदस्त आहे। तव्हां युद्ध जे मैदान में आना। तव्हां आत्म अभिमानी ठहो। आत्मायूं परमात्मा जो इहो मेलो आहे। गायन बि आहे आत्मा परमात्मा अलॻि रहे भोकार। इन जो बि अर्थ उहो न ॼाणंदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो असां आत्मायूं बाबा सां गॾु रहण वारा आहियूं मथे। उहा आत्माउनि जो घर आहे। बाबा बि हुते रहंदा आहिनि। नाम हुननि जो शिव आहे। शिव जयंती बि ॻाइबी आहे न। ॿियो कोई नाम ॾियणो ई न खपे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो असली नाम आहे कल्याणकारी शिव। कल्याणकारी रुद्र न चईंदासीं, कल्याणकारी शिव चईंदासीं। काशी में बि शिव जो मंदरु आहे न। हुते वञी करे साधू माण्हू मंत्र जपंदा आहिनि। शिव काशी विश्वनाथ गंगा।
हाणे बाप सम्झाईंदा आहिनि शिव त काशी जे मंदर में शिव खे काशी जे मंदर में विहारियो आहे। उन्हनि खे चईंदा आहियूं विश्वनाथ। हाणे मां त विश्वनाथ न आहियां, विश्व जो नाथ तव्हां ठाहींदा आहियो, मां ठाहींदो ई न आहियां। ब्रह्म तत्व जा नाथ बि तव्हां ठाहींदा आहियो। तव्हांजो उहो घर आहे ऐं उहा राजधानी आहे। मुंहिंजो घर त हिकु ई ब्रह्म तत्व आहे। मां स्वर्ग में न ईंदो आहे, मां नाथ ठाहींदो आहे। मुंहिंजे खे चईंदा ई आहिनि शिव बाबा। मुंहिंजो पाठ ई आहे पतितनि खे पावन ठाहिण जो। मुंहिंजो पाठ ई आहे पतितनि खे पावन ठाहिण जो। सिख माण्हू बि चईंदा आहिनि मूत पतीली कपड़ धोए, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। महिमा बि ॻाईंदा आहिनि एक ओंकार सतनाम अजूनी योनी, यानी जनम मरण रहित। मां त 84 जन्म वठंदो न आहियां। मां हिननि में प्रवेश कंदो आहे। मनुष्य 84 जन्म वठंदा आहिनि। इन्हनि जी आत्मा ॼाणंदी आहे बाबा मूंसां गॾु इकट्ठा वेठा आहिनि, त बि घड़ी घड़ी यादि भुलिजी वेंदी आहे। हिन दादा जी आत्मा चईंदी आहे मूंखे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। हीअं न की मूंसां गॾु वेठो आहे त यादि रहंदी आहे, न हिकदमि इकट्ठो वेठा आहिनि। ब्रह्मा जे शरीर में त शिव बाबा ईंदा हुया, हिकदमि इकट्ठो वेठा आहिनि। ॼाणंदो आहे मूं वटि आहे हिन शरीर जो जीअं उहो मालिक आहे, पोइ बि भुलिजी वेंदा आहिनि। बाबा खे शरीर मकान ॾिनो आहे न रहण जे लाइ, बाक़ी हिकु कोने में मां वेठो आहियां। मूंखे शिव बाबा खाराईंदा आहिनि, मां उन्हनि जो रखा आहियां। कुझु त ख़ातिरी कंदा, हिन ख़ुशी सां खाईंदो आहियां। 2-4 मिंट पोइ भुलिजी वेंदो आहे। तॾहिं सम्झंदो आहे ॿारनि खे केतिरी महिनत थींदी हूंदी। हिन करे बाबा सम्झाईंदा रहंदा आहिनि जेतिरो थी सघे बाप खे यादि कयो। ॾाढो फ़ाइदो आहे। हिते कोई थोरी ॻाल्हि में तंग थी पवंदा आहिनि त पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। बाबा चई पोइ फारकती ॾेई छॾंदा आहिनि। बाबा खे पंहिंजो ठाहींदा आहिनि, ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, पोइ दिव्य दृष्टि सां स्वर्ग बि ॾिसंदा आहिनि, रास बि कंदा आहिनि। पोइ बि ओहो मम माया मूंखे फारकती ॾेई भॼी वेंदा। जो विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि उन्हनि खे फारकती ॾेई छॾंदा आहिनि। वॾे ते वॾे नामी ग्रामी बि फारकती ॾेई छॾंदा आहिनि। हाणे तव्हांखे रास्तो ॿुधाइबो आहे, ईअं न की हथ सां पकिड़े करे वठी वेंदासीं। हिन अखियुनि सां त अंधा न आहियूं न। हा, ज्ञान जो 3 नेत्र तव्हांखे मिलंदो आहे। तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। इहे 84 जो चकर बुद्धि में फिरणो खपे। तव्हांजो नाम आहे सुदर्शन चक्रधारी। असांजो नाम छा आहे? सुदर्शन चक्रधारी। हिकु बाप खे यादि करिणो आहे, ॿियो कोई जी यादि न रहे। पिछाड़ी में इहा अवस्था रहे जीअं स्त्री जो पुरुष सां लव रहंदो आहे। उन्हनि जो आहे जिस्मानी लव, तव्हांजो आहे रूहानी लव। तव्हांखे उठंदे वेंदे पतियुनि जो पति, बापनि जो बाप यादि करिणो आहे तव्हांखे। दुनिया में ईअं ॾाढा आहिनि जिते स्त्री पुरुष तथा परिवार आपस में ॾाढो प्यार सां रहंदा आहिनि। घर में जीअं स्वर्ग लॻो रहंदो आहे। 5-6 ॿार इकट्ठा रहंदा आहिनि। सुबुह जो जल्दी उथी पूजा आदि कंदा आहिनि। कोई झगड़ो आदि घर में न आहे, हिकु रस रहंदा आहिनि। काथे त पोइ
हिक ही घर में कोई राधा स्वामी जो शिष्य हूंदा, कोई ॿिए धर्म जा खे मञदा। थोड़ी ॻाल्हि में नाराज़ थी वेंदा आहिनि त बाप चवंदा आहिनि इहे अंतिम जन्म में पूरो पुरुषार्थ करिणो आहे, पंहिंजो पैसो बि सफल करिणो आहे, पंहिंजो कल्याण करो त भारत जो बि कल्याण थींदो। त ॼाणंदा आहियो राजधानी श्रीमत ते वरी खां स्थापना था करूं। ज्ञान जी यात्रा सां ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणण सां चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदासीं। पोइ उतरणो शुरू आहे, पोइ अंत में बाबा वटि अची वेंदासीं। श्रीमत ते हलण सां ऊच पद पाईंदासीं। बाबा जी श्रीमत ते हलण सां असां ऊच पद पाईंदासीं। बाबा कोई फांसी ते थोड़ी चढ़ाईंदा आहिनि। हिकु त चवंदा आहिनि पवित्र ठहो ऐं बाबा खे यादि करो। बसि बाबा जी इहे चवंदा आहिनि न कि यादि करो, पवित्र रहो, कर्म त करिणो ई आहे न। सत्युग में पतित कोई हूंदो न आहे। देवी देवता आहिनि बि ॾाढा थोड़ा ई रहंदा आहिनि। पोइ आहिस्ते आहिस्ते वृद्धि थींदी वेंदी आहे देवी देवताउनि जी। देवताउनि जो ॾाढो नंढो झाड़ आहे। पहिरियों देवी देवता थोड़ा हूंदा आहिनि, पोइ वृद्धि थींदी वेंदी आहे। देवताउनि जो नंढो झाड़ आहे, पोइ केतिरी वृद्धि थी वेंदी आहे। आत्माऊं सभु ईंदी रहंदियूं आहिनि। इहे ठहियल हिकु ड्रामो आहे न। आत्माऊं सभु मथां खां हेठि ईंदी रहंदियूं आहिनि। इहे ठहियल हिकु खेल आहे। आहिस्ते आहिस्ते वृद्धि थींदी वेंदी देवी देवताउनि जी। झाड़ नंढे देवताउनि जो झाड़ नंढो आहे, पोइ ईंदे ईंदे वृद्धि थींदी वेंदी। आत्माएं सभु ईंदी रहंदियूं। इहो ठहियल हिकु खेल आहे। छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ॼाणण जे लाइ मुख्य सार रूहानी सेवाधारी ठही आत्माउनि खे जगाइण जी सेवा करो। तन मन धन सां सेवा करे श्रीमत ते राम राज्य जी स्थापना जे निमित्त ठहिणो। तन मन धन सां सेवा करे श्रीमत ते राम राज्य जी स्थापना जे निमित्त ठहिणो। ॿियो आहे सुदर्शन चक्रधारी ठही 84 जो चक्कर बुद्धि में फिराइणो। सुदर्शन चक्रधारी ठही 84 जो चक्कर बुद्धि में फिराइणो। हिकु बाप खे यादि करिणो आहे, ॿियो कोई जी यादि न रहे। के कॾहिं कंहिंसां के ॻाल्हि में तंग थी पढ़ाई न छॾणी। हिकु बाप खे यादि करिणो आहे, ॿियो कोई जी यादि न रहे। कॾहिं के ॻाल्हि में तंग थी पढ़ाई न छॾणी। वरदाना संगठन में रहंदे लक्ष्य ऐं लक्षण के समान ठाहिण वारा सदा शक्तिशाली आत्मा ठहो। संगठन में हिकु ॿ खे ॾिसी करे उमंग उत्साह में ईंदा आहिनि त अलबेला थी वेंदा आहिनि। संगठन में हिकु ॿिए खे ॾिसी उमंग उत्साह बि ईंदो आहे त अलबेला बि थी वेंदा आहिनि। मतिलबु उमंग उत्साह ईंदो कमु करो। संगठन में हिकु कुझु चई मूंखां नथो ॿुधे, मां त नथो करां, पोइ ईअं अलबेलो बि थी वेंदो। सोचता आहिनि इहे बि कंदो आहे, असां बि कयो त छा थियो। इन करे संगठन सां श्रेष्ठ ठहिण जो सहयोग वठो। हर कर्म करण खां पहिरियों इहो विशेष अटेंशन व लक्ष्य हुजे कि मूंखे स्वयं खे संपन्न ठाहे करे सैंपल ठहिणो।
हर कर्म करण खां पहिरियों ये विशेष अटेंशन व लक्ष्य हुजे कि मूंखे स्वयं खे संपन्न ठाहे करे सैंपल थियणो, मूंखे करे करे ॿियनि खे कराइणो, मूंखे करे करे ॿियनि खे कराइणो। पोइ बार बार हिन लक्ष्य खे इमर्ज करो कि मूंखे करे करे पोइ ॿियनि खे कराइणो। लक्ष्य ऐं लक्षण खे मिलाईंदा हलो त शक्तिशाली थी वेंदो। असांजो जेको लक्ष्य आहे कि मूंखे इहे करिणो आहे, ॿियनि खे ठाहिणो आहे, त उन प्रकार लक्षण बि ईंदा वञनि त शक्तिशाली थी वेंदो। स्लोगन आहे, लास्ट में फास्ट वञिणो आहे त साधारण ऐं व्यर्थ संकल्पनि में समय न गवायो। लास्ट में अगर फास्ट वञिणो आहे त साधारण ऐं व्यर्थ संकल्पनि में समय न गवायो। अव्यक्त इशारो, जो प्यारो हूंदो आहे न हुनखे यादि न कबो, हुनजी यादि स्वतः अची वेंदी आहे। सिर्फ़ु प्यार दिलि जो हुजे, सचो निस्वार्थ हुजे। जॾहिं चईंदा आहियूं मुंहिंजो बाबा, प्यारो बाबा, त प्यारे खे कॾहिं भुलिजी न सघंदा। ऐं निस्वार्थ प्यार सिवाय बाप जे कंहिं आत्मा सां मिली न सघंदो आहे। हिन करे कॾहिं मतिलब सां यादि न करो, सिधा निस्वार्थ प्यार में लवलीन रहो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।